अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु जी वीडियो में जेका रेसिपी मां तव्हां सां शेयर कंदमि उहा आहे पटेटो एग ऑमलेट जी। हीअ रेसिपी इंतहाई आसान आहे ऐं मज़ेदार बि आहे। उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदी। अचो त पहिरीं ॾिसूं त असांजो पटेटो एग ऑमलेट कीअं ठहंदो। सभिनि खां पहिरियां मां हिकु पैन में तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून जे क़रीब तेल खे गरम कयो आहे। ऐं जीअं तेल थोरो गरम थियो आहे त हाणे मां ऐड कंदमि चॉप्ड अनियन हाफ कप। बसर खे पैन में ऐड करण खां पोइ तक़रीबन 1 मिनट जे लाइ लो फ्लेम ते पचाईंदासीं त जीअं बसर सॉफ्ट थी वञे। जीअं ई बसर थोरो सॉफ्ट थियो त हाणे मां ऐड कंदमि हाफ कप चॉप्ड पटेटो। आलू खे मां तक़रीबन हाफ कप आलू खे नंढनि नंढनि पीसिस में चॉप करे छॾियो हुयो। ऐं आलू ऐड करण खां पोइ हाणे 1 खां 2 मिनट्स जे लाइ लो फ्लेम ते असां पचाईंदासीं त जीअं आलू बि सॉफ्ट थी वञे। फ्रेंड्स, आलू ऐं बसर खे 1 खां 2 मिंटनि लाइ पचाइण खां पोइ हाणे मां ऐड पई कयां चॉप्ड टमेटो जेको आहे 1/4 कप ऐं चॉप्ड ग्रीन बेल पेपर इहो बि आहे 1/4 कप। चॉप थियल टमाटो ऐं चॉप थियल शिमला मिर्च ऐड करण खां पोइ असां इन सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स कंदासीं ऐं पोइ मज़ीद 2 खां 3 मिनट्स जे लाइ लो फ्लेम ते पचाईंदासीं। फ्रेंड्स, हाणे मां ऐड पई कयां सॉल्ट जेको आहे हाफ टी स्पून ऐं ब्लैक पेपर पाउडर विझंदासीं 1/4 टी स्पून। ऐं ग्रीन चिली हिते मां खयो आहे हिकु वॾी साइज़ जी ग्रीन चिली जंहिंखे मां चॉप करे छॾियो आहे। तव्हां चाहियो त घटि या वधीक बि करे सघो था। चङी तरह सां मिक्स कंदासीं सभिनी शयुनि खे ऐं हाणे मां हिनखे कवर बि कयां ऐं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ लो फ्लेम ते पचण ॾींदासीं। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त तक़रीबन 2 खां 3 मिनट्स लो फ्लेम ते पचण खां पोइ असांजा वेजिटेबल्स ऑलमोस्ट तयारु थी चुका आहिनि, पची चुका आहिनि। त हाणे मां ऐड पई कयां हिन में एग्स। मां खयां हिन ते 4 अदद एग्स ऐं उन्हनि खे वेजिटेबल्स जे मथां ई असां ऐड कंदासीं। तक़रीबन 1 टेबल स्पून जे क़रीब मां वटि चॉप्ड ग्रीन कोरिएंडर आहे ऐड करे छॾियां थी। कवर कंदासीं ऐं मज़ीद 2 खां 3 मिनट्स जे लाइ असां लो फ्लेम ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं लो फ्लेम ते पचण खां पोइ असांजो मज़ेदार सो पटेटो एग ऑमलेट बिल्कुलु तयारु आहे। तव्हां ज़रूरु ट्राए कजो, उमेद आहे तव्हांखे पसंदि ईंदो। ऐं असांजी वीडियो खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कजो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात थींदी नेक्स्ट वीडियो में। अंटिल देन, अल्लाह हाफ़िज़।